अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त समूरे सिंध जीअं काज़ी अमल में बि सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं, जिन में मरकज़ी रैली एडमोर पंप खां प्रेस क्लब काज़ी अमल चौक ताईं कढी वई, जंहिंमें सिंधी अजरकनि टोपियुनि ऐं अजरकी लिबास पायल नौजवाननि पोड़नि पकनि भरपूर शिरकत कई ऐं सिंधी गीतनि ते रक़्स कंदा रहिया। रैलीअ जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गुलनि जी वर्खा करे अजां कई वई। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त सिंध जी सक़ाफ़त में प्यार मोहबत ऐं इसार जो दर्स ॾिनल आहे। असांजी सक़ाफ़त न रुॻो सिंध जी टोपी अजरक ऐं पटका पहिरण आहे, बल्कि सिंध जी वहदानियत मथां जॾहिं बि को वार थियो आहे त सिंधियुनि पंहिंजे नंगनि दंगनि समेत धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कई आहे। असांखे घुरिजे त पंहिंजे बचनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़े आला मक़ाम ते पहुचाइनि। तक़ीब में निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ़ जे कारकुननि समेत सियासी समाजी मज़हबी उस्ताद तोड़े दुकानदार तंज़ीमुनि जे अॻवाननि हाजी खान लाखो, बहार मरी, नूरदीन कादरी, शाहनवाज़ चांडियो, अब्दुल गफ़ार जतोई, नबी बख्श उमरो, अब्दुल अज़ीज़ खोसो, कामरेड MD डायरी, अब्दुल हफ़ीज़ जोनो, मुमताज़ खादम मेमन, मोहम्मद रमज़ान लाशारी, रफ़ीक अहमद मलाह, कुर्बान लाशारी, एडवोकेट इम्तियाज़ चांडियो, बाबू सरफराज राजपूत, सरदार एजाज लाखो समेत शहरियन जी वॾी तादाद में शिरकत कई। सिंधी मेज़बानी की सुञाण टपाल मेज़बान। पंहिंजे स्टाफ जूना मुरे हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।